तव्हांखे ख़बर ॾियूं त पीर ऑफ भिटशाह ऐं मौज़िज़ शख़्सियत मज़हर अली शाह अल मारूफ सैयद नाज़र साईं लाॾाणो करे वियो आहे। नाज़र साईं हैदराबाद जी अस्पताल में दम ॾिनो जॾहिं त सोग में शहर मुकम्मल तौर बंद थी वियो आहे। रजब ओज़दार खां तफ़सील मालूम कयूं था। रजब, वधीक आगाह कजो, सैयद नाज़र साईं लाॾाणो करे वियो आहे। दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे गादी नशीन सिद वकार हुसैन शाह ऐं सिद खावर हुसैन शाह जो चाचो ऐं पीर ऑफ भिटशाह सिद मज़हर अली शाह अल मारूफ सिद नाज़र साईं जो विछोड़ो अॼु भिटशाह जी नगरी में उनजी जनाज़े निमाज़ बि अदा कई वई ऐं हिन वक़्तु उनजी तदफ़ीन बि कई पई वञे। हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वॾे अंग में सियासी समाजी अॻवान बि जनाज़े निमाज़ में ऐं तदफ़ीन में शरीक थिया आहिनि। असीं हिते मौजूदु मुख़्तलिफ़ अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हू सैयद नाज़र साईं जे विछोड़े खे कीअं था ॾिसनि ऐं जेको ख़ाल पैदा थियो आहे उन हवाले सां ॾिसूं था वधीक हुननि जो छा चवणु आहे। साईं नाज़र साईं जो विछोड़ो हिकिड़ो तमामु वॾो विछोड़ो आहे ऐं इहो न रुॻो दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे लाइ हिकिड़ो ख़ाल आहे, इहो पूरे सिंध जे लाइ हिकिड़ो वॾो ख़ाल आहे ऐं पाण हिकिड़े तमामु बहितरीनु माण्हू जी खां महिरूम थिया आहियूं। नाज़र साईं जो विछोड़ो तव्हां भिटशाह वारनि लाइ त हुअं ई ॾुख जो गुज़ार कयो, पर आउं चवां थो जेके बि असांजा मुरीद लतीफ़ सरकार जा जेके बि आहिनि पूरे हिंद सिंध में उन्हनि खे तमामु घणो ॾुख जो इज़हार आहे। सम्झो हिन इलाइक़े जे लाइ हिकिड़ो वॾो ख़ाल आहे साईं जो विछोड़ो, मुरीदनि जे लाइ, भिटशाह जे शहरनि जे लाइ, पर जिते जिते साईं जो माशाअल्लाह तकिया हुआ या जिते जिते साईं जो मुरीद पीरी मुरीद जो हो, ऐं मुंहिंजे ख़्याल में त साईं हिन इलाइक़े जी तमामु घणी ख़िदमत कई, शहर जे लाइ काफ़ी कुझु कयो। लोगों के दुख और गम में शिरकत करने वाला और किसी के गम को अपनाने वाला शख्सियत था, जिसकी जुदाई बहुत दिन तक याद की जाएगी और इसका नैमुल बदल हमें कुछ नज़र नहीं आता, क्योंकि बीमारी में भी वो लोगों की खिदमत करता था। वॾो हिकिड़ो क़ौमी नुक़सानु आहे, मुल्की लेवल ते आलमी लेवल जी शख़्सियत हुई। लतीफ़ साईं जो सही पारखू ऐं सही फॉलोअर जेको साईं नाज़र साईं हुया, ही जेके महफ़िलूं ऐं मेला जेके हुआ उन जे दम ऐं कम सां हुया। असां सभु हींअर यतीम थी विया आहियूं, सिंध सॼी यतीम थी विया आहे। जीअं सैयद नाज़र साईं इंतिहाई शफ़ीक़ ऐं मोहबत इंसान हुयो, हू भिटशाह संदसि विछोड़ो सिर्फ़ु पीर ऑफ भिटशाह जे भिटाई पीरनि जे लाइ, संदसि मुरीदनि जे लाइ न, पर सम्झां थो त हर भिटशाह जे उन ग़रीब माण्हूअ जे लाइ वॾो विछोड़ो आहे। पाण इंतिहाई बहितरीनु शख़्स हुयो, हू बिना तफ़रीक़ जे माण्हुनि जा कमु कंदो हुयो, हर हिकु नंढे वॾे सां मोहबत सां पेश ईंदो हो। साईं नाज़र साईं जे लाइ जेतिरा बि अल्फाज़ चइजनि तमामु घटि आहिनि। हिकु वॾी कदावर, वॾी मुतबर शख़्सियत हुई भिटशाह में, ऐं हीअ वॾी तारीख़ आहे। जेको इहो ख़ाल जेको थियो आहे नाज़र साईं जे विछोड़े सां, इहो कॾहिं बि न भरबो। जी बिल्कुलु, अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो त पीर ऑफ भिटशाह सैयद नाज़र साईं सां मोहबत ऐं चाह रखंदड़ वॾे अंग में मुरीद, अक़ीदतमंद ऐं उनजा हमदर्द, उनजा दोस्त हिते उनजे जनाज़े निमाज़ ऐं तदफ़ीन में हिते शरीक थिया आहिनि। हिननि जो चवणु आहे त असीं दुआगो आहियूं त सैयद नाज़र साईं जा जेके बुलंद दर्जात जेके आहिनि आला मक़ाम अता करे, ऐं हिननि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे तव्हां ॿुधो। हिननि टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडिया। कैमरामैन टीम सां गॾु रजब अली बोज़दार, टाइम न्यूज़ भिटशाह। भिटाई